आल सिंध मलिक वेलफेयर इताह जे अगवाननि जा मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा। मलिक बिरादरी जे हर दुख सुख में साथ ॾियण जो वचन। आल सिंध मलिक वेलफेयर इताह जे अगवाननि चेयरमैन मोहम्मद खान मलिक, इंफॉर्मेशन खादिम हुसैन मलिक, डिप्टी इंफॉर्मेशन शौकत अली मलिक, रियाज़ मलिक, गुलज़ार मलिक, इमरान मलिक, मोहम्मद इब्राहिम मलिक ऐं पारां ॻोठ डेंडी मलिक, मोहम्मद अयूब मलिक, फ़कीराबाद ॻोठ अख्तियार मलिक, हाजी हमज़ा मलिक समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा करे मलिक बिरादरी जे माण्हुनि सां मुलाक़ातूं करे मलिक बिरादरी सां हर दुख सुख में साथ ॾियण जो ऐलान कयो। उन मौक़े ते मलिक सिंध वेलफेयर इताह जे अगवाननि मोहम्मद खान मलिक, शौकत अली मलिक ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मलिक बिरादरी जो मुल्क लाइ वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। मलिक बिरादरी हमेशह मुल्क ते ईंदड़ हर दुख सुख में साथ ॾिनो आहे। उन्हनि चयो त आल मलिक सिंध वेलफेयर खे वधीक फ़ाल करण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे रहिया आहियूं। उन्हनि चयो त मलिक बिरादरी हर दुख सुख में गॾु आहियूं। उन मौक़े ते आल मलिक सिंध वेलफेयर इताह जे अगवाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पिणु ॾिना विया।